नाज़रीन बुलेटिन खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं। ख़ादिमे सक़ाफ़त नूर मोहम्मद हालाईअ जो नारो आहे त अचो त जीअरनि जो क़दुरु करियूं। ख़ादिमे सक़ाफ़त नूर मोहम्मद हालाई पारां सिंधी अदब में वॾो नालो कमाईंदड़ साईं मोहतरम अमर जलील साहब खे भेटा पेश करण लाइ अवाम लाइ अमर जलील अजरक आंदो वियो आहे। ख़ादिमे सक़ाफ़त नूर मोहम्मद हालाई जो चवणु आहे त सिंध जे अदीबनि ऐं साञावंदनि खे जीअरे भेटा पेश करण लाइ हिक नंढी कोशिश कई आहे। हाणे सिंध जे समूरनि साञावंदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। अचो त जीअरनि जो क़दुरु कयूं जो नारो हणंदड़ नूर मोहम्मद हालाई तरफ़ां सिंध जे महान लेखक अमर जलील जे नाले सां अजरक तयारु कराए खेसि भेटा ॾिनी वई आहे। ख़ादिमे सक़ाफ़त नूर मोहम्मद हालाई जो चवणु आहे त सिंध जे अदीबनि ऐं साञावंदनि खे जीअरे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां सिंधी अदब में वॾो नालो कमाईंदड़ नाले वारे लेखक अमर जलील जे नाले सां सिंधी सक़ाफ़त अजरक जो नमूनो मार्केट में आंदो वियो आहे। हुन चयो त सिंध जे अदीबनि साञावंदनि समेत मुख़्तलिफ़ शोबनि में पंहिंजो ऐं सिंध जो नालो रोशन कंदड़ शख़्सियतुनि खे भेटा ॾियण जो सिलसिलो जारी रखियो वेंदो।